जेको आहे हिंदी कम्युनिटी जी तयारी आहे मल्हाई थी वञे ज़ोर शोर सां, जंहिंमें जेको आहे हिते उन्हनि जो पटाखा ऐं ॾिया ॿारण वारियूं जेके शयूं आहिनि इहे ज़ोर शोर सां जेको आहे खपी रहियूं आहिनि ऐं जेको माण्हू तमामु घणी ख़रीदारी कयूं था। हिन वक़्तु जेको आहे असां वटि हिंदू कम्युनिटीअ जो वारो आहे हुन खां हिन बारे में पुछंदासीं त हीअ तव्हांजी जेकी होली आहे इहो जेको कीअं मल्हायो पिया, कहिड़े हिसाब सां ऐं हुनजो साथी आहे। वञे ऐं जेको ॾिया जेको आहे जेके तव्हांजा हितां जा प्यारा जेके आहिनि भला जेके प्यारा थिया आहिनि माना उनजी यादि तव्हां ॾिया ॿारींदा आहियो। जेको आहे ॾियारी जेकी रामचंद्र के उनखे भॻवान जो दर्श मिलियो जेको हुनखे उतां खां 14 वरे जेको आहे हुनखे ॿिए मुल्क जेको आहे सो मोकिलियो वियो हुयो। हुनखां पोइ जॾहिं उहो 14 वरनि खां पोइ जॾहिं आयो त उनजी खुशीअ में जेको आहे इहो उनजो त्योहार मल्हाईंदा आहिनि। असां हिते मौजूदु आहियूं असांजा ॿाहिरि दोस्त जेको आहे उहो पंहिंजी ॾियारी जे हिसाब सां ख़रीदारी जोर शोर सां थियनि पिया, जंहिंमें हीअ पंहिंजी ख़ुशीअ में पटाखा वग़ैरह इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं हाणे असां जेको आहे ॿाहिरि खां पुछंदासीं दादा हीअ जेकी ॾियारी आहे उन ॾियारीअ जो अक्सर मक़सदु छा आहे? ॾियारी जो मक़सदु इहो आहे कि अॼु जे ॾींहुं असांजो राम आज़ादु थियो इहो असां ॾियारो मल्हायूं था। पटाखा आहिनि जेके बि असांजो रांदीको आहे सोच आहे इहे असां रामदेव भॻवानु आहे हुनजे नाले सां असां ॾियारो मल्हायो वञे था जेको बि असां हुनजे नाले सां। न असांजो इहो सुवालु आहे जीअं हींअर तव्हां ॿुधायो इहा का ॿिया ॼाण न आहे, जीअं ॿिया आहिनि खोड़ सारा इहे वेठा आहिनि हुननि त हू चवनि था त असांखे इन जी ॼाण ई न आहे, असांखे रुॻो सिर्फ़ु पटाखा खपंदा आहिनि। हीअ जेके ॾियारी तव्हां मल्हाए रहिया आहियो इहो कहिड़ी नमूने तव्हां मल्हाए रहिया तव्हां माना उनजी जेको आहे जीअं पटाखा वग़ैरह कोई रवाज़ी जेके तव्हां तव्हां त्योहार मल्हाईंदा आहियो। पर इहो मुंहिंजो सुवालु आहे तव्हां इहा ॻाल्हि तमामु ॿुधायो अक्सर क़ौम जा यानी 50 माण्हुनि खे ख़बर न आहे जो आख़िर कारण छा आहे, या तव्हांजी तरबियत में कमी आहे? असीं उहा ॻाल्हि करे रहिया आहियूं त माण्हुनि खे इन ॼाण घटि ख़बर आहे। बाक़ी जेके वॾेरा हुया जेके इहे ॻाल्हियूं कंदा हुया उन हिसाब सां जे लफ़्ज़नि सम्झायो त हाणे इहो काफ़ी सां सुवालु कया माण्हुनि खे त उहा हुनमें ख़बर कान्हे जी सुठे नमूने आवाज़ ॿियो ख़बर कीअं थो कीअं कारोबार जो आहे माना हीअ तमामु रहियो आहे ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी आहे। जेको त्योहार जो कीअं आहे इहो कहिड़े तरीक़े सां मल्हाए ऐं तव्हां बि जवाबु ॾेई सघो था। न उहो आख़िर ॾिसो न दीवाली कयो था जीअं असांजूं ईदियूं आहिनि।
मंदिर है, राम के सीता वो जो घर मोटे ही उन्हीं की खुशी में जो त्योहार कयो उन्हीं की खुशी में असां फटाका फाड़ियूं था ये असांजो त्योहार आहे असांजे रामदेव जो घर आयो असांजी बि ख़ुशी में जो त्योहार माना उन वक़्त में तव्हां जेको आहे फायरिंगूं कयूं न फटाका गर्मी उन ख़ुशीअ में तव्हां कुझु न कुझु कयो आहे त हीअ तरह वारा फटाका कयो पिया त माना हा न तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर हीअ जेको आहे हर कंहिंजी आहे त माना जेको फटाका जेको आम तव्हांजे खपाया वञो हाणे माना तव्हां शायदि वॾेरा हुया हुननि ख़ुशियूं मल्हायूं हा तव्हां जो ख़बर जेको हिंदू त्योहार पियो हले हींअर असांजो जेको हिंदू त्योहार आहे इन बारे में तव्हांजो खेल जी खपत कीअं आहिनि माना ख़रीदारी जेको आहे खेलनि वग़ैरह जी यानी अॻे खां बहितर हो कल्ह बहितर यानी अॼु खां सुभाणे वधि खां वधीक बहितर मटीरियल भी लगायो आहे वग़ैरह आहे अलॻि जा माशाला ख़ुशी लॻी रहिया आहिनि माण्हू ख़रीदारी बि कनि था माशाला ख़ुशी आहे माण्हू अचनि था वठण आया ॿार रहता है बड़ा आया हूँ पंहिंजे घर वतन में तैयारी करण कोई परेशानी कोन्हे देखते थे पूरे तरीके सां रहंदा आहियूं वो जो हिंदू सांगठन है जो गुज़ारो है